इस इस्लाही स्टेज ड्रामा पेश करण तमाम दुखी गाल है। सो मां हिते जेके पिंडाल में दोस्त वेठल आहिनि मां उनखां माज़रत घुरंदुसि ऐं इंशाअल्लाह अॻिते बि तव्हांखे सुठा प्रोग्राम मिलंदा। आख़िर में मां ॿ सिटूं चवंदुसि त ही जेको दौर हले पियो थो उन दौर जे हवाले सां हींअर केनालनि जे हिसाब सां हिते हिकिड़ो गानो बि चयो वियो। मां सभिनी दोस्तनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त ही केनालनि जो जेको मसइलो हले थो उन में सभु दोस्त सरगर्म रहनि ऐं हिकिड़ो वॾो इनकलाब अचे पियो ऐं हर माण्हू फ़िक्रमंद आहे त ही केनाल जेके ठहनि था उन केनाल जे हवाले सां सब दोस्त हर वक्त हर टाइम पे सरगर्म हक मौजूद। मेहरबानी तमाम मुख्तर वक्त तमाम तेजी से गुजरंदो पियो वञे। असांजो ज़िले दादू जो सरपरस्त उस्ताद हज़ूर बख्श गोपाल दुआ जा लफ़्ज़ चए त पोइ असां पंहिंजे चेयरमैन खां बि ॻाल्हाईंदासीं। उस्ताद हज़ूर बख्श गोपाल स्टेज जो बादशाह टीवी जो बादशाह अवां जे साम्हूं उस्ताद हज़ूर बख्श गोपाल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्टेज ते वेठलो मुंहिंजा मौजूदो ऐं पिंडाल में वेठल मेड़वासियो अस्सलाम वालेकुम या अली मदद। ये ड्रामो जेको आहे लॼ करे रहिया आहियूं इहो तव्हांजे लाइ तफ़री आहे ऐं मौला पंतन पाक जेका तव्हांखे आबाद कंदो छो त स्टेज जेके आहिनि अॼुकल्ह जेका ख़तमु थींदी थी वञे तंहिंजे करे तव्हांजी वॾी महिरबानी। टाइम बि जेका आहे सो घणो थी वियो आहे। मां हिकिड़ो शेर चई जेका आहे सो वेहंदुसि। प्री मज़ा शेर आहे। प्री पैसो हथनि जी मर आहे पैसे खे छा थो ॾिसी। प्री पैसो हथनि जी मर आहे पैसे खे छा थो ॾिसी। ॿर पिया ॿधलनि गोॾ में कीसे खे छा थो ॾिसी। टाक मंझंदि जो लड़ी आयसि तुंहिंजी औताक। टाक मंझंदि जो लड़ी आयसि तुंहिंजी औताक। कुझु नज़र त कर गोपांग ॾे हिसे ॾे छा थो ॾिसी। अस्सलाम वालेकुम या अली। मेहरबानी उस्ताद तव्हांजा दुआ जा लफ़्ज़। ऐं हाणे बिल्कुलु असांजो सदारती मेहमान असांजो आख़िरी स्टेज जो मेहमान अवां जी असांजी दिल सफ़ा सिंध जो मरकज़ी चेयरमैन ऐं तकरार जो मूसा तव्हां सभिनी जी ताड़ियुनि में तव्हांजे ॾाढो ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइण लाइ लाला रफ़ीक अहमद ज़ौर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्टेज ते वेठल क़ाबिल एहतराम सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी मुझो भा मंजूर आकाश सोलंकी साहब, ज़िले दादू जो सरपरस्त आला साईं हुजूर बख्श गोपांग साहब, तालका जोही जो प्रेसिडेंट साईं खलील आरिफ सुमरो साहब, मुझे मरकज़ जो अगवान सैयद निसार अहमद शाह साहब, उन सां गॾु वेठल तालके मेहड़ जो प्रेसिडेंट पा गुलाम रसूल चांडियो साहब, ॿिया मुंहिंजा स्टेज ते वेठल मोअज़्ज़िज़ मेहमान मुंहिंजे साम्हूं वेठल सीता जो प्रेसिडेंट रोशन जावरी साहब, साईं जान कोलाची साहब, सदाम हुसैन लुंड साहब, मतलब त जेके मुझे साम्हूं वेठा आहियो मुंहिंजो मीर खोसो साहब महबूब दोस्त आहे। मेड़वासियो सभिनी खे अस्सलाम वालेकुम या अली मदद हक़ मौजूद। टाइम तमाम घणो थी वियो आहे ऐं दोस्तनि इंतज़ार बि तमामु घणो कयो आहे। हिकिड़ी ॻाल्हि वाज़े कंदो हलां त अॼु ही प्रोग्राम तमामु हिकु वॾे हद ताईं थी सघे पियो, पर हिन प्रोग्राम जो जेको साहिब रिहाण हुयो भा अब्बास अली सोडर साहब, ॿ ॾींहं पहिरियां उनजे चाचा साईं जे घर में का फौतगी थी वई, उनजी रिहाण कैंसिल थी वई। उन खां पोइ कल्ह सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइजेशन फुलजी शहर जो प्रेसिडेंट लाला सोलंकी साहब, उनजे भाणज जो इंतकाल थी वियो।
हिन महिल जी ख़बर असांजे सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जो मोतबर हिस्सो आहे भा बिलावल खोखर जेको बाडरे शहर जो आहे उन जे वालिद साहब जो इंतकाल थी वियो आहे। बहरहाल अॼु रुगो दुख जी लहर आहे। ही प्रोग्राम ही तारीख़ ही डेट रखियल हुई। सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइजेशन एक वडी तंजीम आहे, उन जो पंहिंजो हिकु कद काठ आहे, उन जा मोतबर दोस्त हिते वेठा आहिनि। हू पूरी सिंध में पखड़ियल आहे। असांखे ख़ुशियूं बि मिलंदियूं आहिनि त कॾहिं ख़ुशियुनि में ग़म बि मिलंदा आहिनि त कॾहिं ग़मनि में ख़ुशी जा सॾ बि मिलंदा आहिनि। मां माज़रत दोस्तनि सां कंदुसि त अॼु असां ईअं सम्झो त दोस्तनि जे प्रोग्राम में बि आया आहियूं, दोस्तनि जी दावत हुई कही आया। सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जो प्लेटफॉर्म हुयो, पर असां हिननि जे लाइ का विख न वधाए सघियासीं छो त इहे कड़ा सॾ असांजे कननि ते पहुतल हुया। उन जे करे मां जिन्हनि दोस्तनि प्रोग्राम कयो आहे उन्हनि खां माज़रत ख़्वाह बि आहियां। आख़िर में दोस्तनि सां मोहबत जो इज़हार, उन्हनि दोस्तनि जे दुख में बराबरि था शरीक। उते पहुचंदासीं त दुआ जा हथ खणंदासीं। हिते पहुता आहियूं त मोहबत जा ही ॿ लफ़्ज़। शाह साहब फरमाए थो, अख पिरीअ जी अख में इहो कुठल जो अकम, अख पिरीअ जी अख में इहो कुठल जो अकम, लाहे ॾीस लतीफ़ चए सिसीअ सुधो चम, लाहे ॾीस लतीफ़ चए सिसीअ सुधो चम, तोड़े निकिरी वञई दम, तब अख पिरीअ जी अख में याली। महिरबानी लख थोरा असांजे मरकज़ी चेयरमैन लाला रफ़ीक अहमद ज़ोहर जा। आहिस्ते ॻाल्हाए मूंखे ऐं मुंहिंजे इन घर जे दीवारुनि खे तुंहिंजो ऊचो आवाज़ पसंदि न आहे त पोइ हे पंहिंजा कन बंदि करे छॾ। छो त अॼु मां तोसां हिसाब करायो आहे। बाबा साईं जी जागीर जो ऐं रवेरी जो हिसाब करायो आहे। खबर आहे मूंखे त तूं इंसान आहे। इंसान चवण जे लाइक़ त नाही, हैवान आहीं जेको सॼी ज़िंदगी अयाशिन में गुज़ारे। अरे जंहिंखे पंहिंजे पीउ ऐं माउ जी हया जो शर्म आहे। कहिड़ो इंसान आहीं तूं? बस वधीक हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हा। मूंखे मुंहिंजो हिसो खपे। हिसो? छाजो हिसो? अरे तोखे हिसो त बाबा साईं ॾेई छॾियो। 200 एकड़ ज़मीन, वीगो गाड़ियूं, ट्रैक्टर ट्रालियूं, सब कुछ त तोखे मिलियो। अञा छारे हल थई मुंह में। ओए ज़मीनूं, ओए बंगला, ओए बैंक बैलेंस सब खत्म थियो। हाणे मोट कुछ भी न बचो। अरे जे कुछ ना है त पोइ मां छा कयां? मूं वटि हाणे तुंहिंजे ॾियण लाइ एतिरा पैसा न आहिनि। निकिरी वञ, किथे ईअं न थिए। हया है शर्म जो हदूं ओरांगे तोखे ज़लील करे कढां। पर अदा मां मजबूर थी तो आया हां। ॾिठ मां तुंहिंजो भाउ आहियां। भाउ नहीं मुंहिंजो भाउ। अरे भाउ त जेल जा संतरा हूंदा आहिनि, भाउ त हियां जा ठार हूंदा आहिनि। तूं कहिड़ो भाउ आहीं? जे वक़्त में मूंखे बाबा खे तुंहिंजी ज़रूरत हुई उन वक्त तू पंहिंजे अयाशिन में पियो गुज़ारी। अरे बाबा मरण घड़ी ताईं तोखे यादि कंदो रहियो। बेहया तू लड़ी न आहे। बाबा मरंदो मरंदो मरी वियो, पर तू अयाशिन में पियो गुज़ारी। मां चवां थो निकिरी वञ। मूंखे लॻे थो त तोखे पंहिंजे पुट ज़लील कयो आहे, दुनिया में ख़्वार कयो आहे।
ऐ मुझे आप खबर बुधी है तड़े दुनिया वारन सा बिड़ी झगड़ा करे वो कमीनो जेल में बैठो है उन्हनि जो चटियूं भरे भरे कंगाल थियो आई तू कंगाल औलाद जो दुख ऐं सुर इंसान के जवानी में ही पूरो करे छॾींदो आहे या तो उनके मारे छॾींदो आहे सच चयो था जहिड़ी करणी तेड़ी भली निकरी तो या विछाए गीचीअ में हथ हल बरादा निकर निकरी वञ मुंहिंजा घर मां या खुदा या अल्लाह मुझे माफ कर जाए मुझे अल्लाह साईं मां पंहिंजे रत जे रिश्ते पंहिंजे सगे भाउ चेल जे संदरे के दिखाए फैलानी करवा कढियो छा क्या मुझा मौला मत छा क्या वो शराबी थी वो जानी थी वो अयाशिन में उन पंहिंजी मिल्कियत सब उड़ाए बर्बाद करे छड़ी छा थियो है बाबा तुंहिंजो भाउ रोंदो कोन्हे चाचा चाचा हुन तबाही करे छड़ी आ हुन असांजी जागीर में असांजे नाले ते टिक्को रखे छड़ियो आ हू शराबी जानी थियो आ तू सही थो चई बाबा वो तुंहिंजो भाउ आहे तुंहिंजे रत जो रिश्तो आहे वो तुंहिंजो खून आहे जेकॾहिं तूं बि ईअं कंदे त वो अञा रुली वेंदो इहो ई त सूर रवारे थो त अबे जो पुट्रा पर मां छा कयां मां जे ये नक दुस्त हूं अञा बिगड़ी वेंदो अञा खराब थी वेंदो ऐं दुनिया में मुआशरो मूं ते आंगरियूं खणंदो त मेहरान खान जो भाव दर दर जा धिका खाईंदो थो वठे थोरो सम्झ तुंहिंजो भाउ आहे जेकॾहिं तूं हथ कढंदे त तूं अञा वधीक रुली वेंदो ठीक थोरो है सोच बाबा ईअं न कर दाव थी ठीक है चाचा साईं पर हुन जे सुधरण जो ज़िम्मो मां तो ते तो रखा वन सुधारीस अलाह कंदो अलाह जो हबीब कंदो सुधरी वेंदो बाबा पर तू इहो ॿुधा यार वञी थो त तू गुम थी तो वञी बाबा जे वञण खां पोइ तोसां त मां कचहरियूं कंदो आहियां पर यार छा कयां तू बि छॾियूं हलियो तो वञी बाबा मां तोखे छॾियो न आहे मां अबाणे ॻोठ वियो हुयो उते अबन ॾाॾनि जूं क़बरूं आहिनि बाबा उन्हनि जो त ख़्यालु करिणो आहे मां तोखे छॾे कॾहिं कोन ईंदो बाबा मूंखे लॻे थो त इहा आथत थो जी मूंखे पर मां सम्झां थो त तूं पंहिंजी परी धीउ जे करे थो अची इहा बि तुंहिंजी वॾी महिरबानी अच अच त घर हलो माया साहब जो नालो आहे साहब पर आया नौकर सफा छड़ो जीरो में मुंहिंजी प्लेट नंबर कोन थी आहे छा कयां छड़ो जे आया तूं साहब न चंदी तू नौकर जो नौकर तू साल जई छड़न जे मन ते तू पानी दी फेरी अच्छा भला ॿियो तोखे छा चवां चङो अदा चवां अदा कई कारो मुंह जो जानी जो मिठा जो सुणा जो दिलबर जो चङाड़े ॻाल्हि ॿुध मुंहिंजी बुधा चङो भला मां तोखे जेकॾहिं मिठा चवां पोइ ॻाल्हि ॿुधंदी साईं ने तो पंहिंजी सॼो ॻोठ तव्हांजे पोयां आयो जेकॾहिं न चरे मां कमु कढणो आहे न त हिनखे अदा ई जानू चवणो ई पवंदो
मिठा अल्लाह घोड़ा रे घोड़ा गाल बुध बुझी बियू गालियूं तलाक खां पोइ मुंहिंजो मतिलबु आहे शादी खां पोइ हां छोजी छोजी बेइज्जती न कर इज्जतदार वहां इज्जतदार बढ़िया कंडे या अरे एडिया ओवर एक्टिंग छा कजे ये कम करा था कौन घणनि ॾींहंनि खां पोइ घुरायो छो भला अच्छा मोहबत जे दरिया खे मोहबत जे पाणी सां पुर करे पोइ घुरायो अथई है न दिलशेर मां तोखे हिन महल जी दरो दीवारनि खां ऐं हिन दुनिया जी नज़रुनि खां लिकाए पंहिंजे दिल में सांडे रखियो आहे सच पुछी न ही दिलशेर पंहिंजी जान खां वधीक तोसां प्यार कंदो आहे पर ख़बर अथई जॾहिं तुंहिंजो दीदार नसीब न थींदो आहे न हिन हवेली जे तरफ़ ईंदो आहियां मन तुंहिंजो दीदार नसीब थिए पर हिकु तूं आहीं दिलशेर मां हिन हवेलीअ में हिकु इज़तदार थी रहंदी आहियां छो त हिन हवेली जे जागीरदार मूंखे धीअ छॾियो आहे उहा धीअ जंहिंखे हिन महल जे जागीरदार पढ़ाए लिखाए पंहिंजी धीअ जो रुतबो ॾिनो आहे त पोइ छो दुनिया वारा भोतारनि ऐं सरदारनि जे किरदार खे ग़लति करार ॾींदा आहिनि अॼु पक पई त हू इज़तनि जा रखवाला बि आहिनि हा न हा दिलशेर अञा बि इज़त जा रखवाला ज़िंदा आहिनि सिंध जी न्याणी जे सिर ते हथ रखण वारा सिंध जा वारिस ज़िंदा आहिनि हाँ परी ख़बर अथई मूंखे तुंहिंजो प्यार सिंधुअ जी वारी जीअं उॾण लॻो आहे मूंखे वहम थी वियो आहे त किथे तूं ई मां जुदा न थी वञूं न दिलशेर मां तुंहिंजे ख्वाबनि खे कॾहिं बि विखरण न ॾींदसि ज़िंदगी भर तुंहिंजे प्यार में तुंहिंजी थी रहंदसि सची परी मूंखे छॾे न वञजांइ छा ईअं ई मूंसां हमेशह मोहबत कंदी रहंदी मां तुंहिंजी का बि ॻाल्हि कोन थो ॿुधां निकिरी वञ हितां मां चवां थो मुंहिंजे अखियुनि जे अॻियां हलो वञ निकिरी वञ हितां ॿुध तो हल ॿुध थी जेको तुंहिंजी इज़त करे थो न तूं बि हुनजी इज़त करणु सिख अम्मा जे मरण खां पोइ ऐं तुंहिंजी बीमारी खां पोइ वॾेरे मेहरान खान मुंहिंजे सिर ते इज़त जो हथ रखियो आहे पर बाबा मूं दिलशेर खे पंहिंजे दिल में रखियो बस ख़बरदार कंहिं गैर खे पंहिंजे वजूद सां ॻंढियो अथई तूं शाहबाज़ खान जी मंग आहीं तूं हुनजी इज़त आहीं तूं हुन घर जी इज़त थियण वारी तूं कुंवार थियण वारी पर बाबा मां मोहब्बत में कौन करार करे वेठी ऐं मां मेहरान खान खे ज़बान ॾेई वेठो आहियां बाबा मुंहिंजी मोहब्बत जो
नया मां तुंहिंजो पी ऐं मुंहिंजी पग जो सवाल आहे तूं मुंहिंजी धीउ थी ऐं हिन ॻोठ वारनि ऐं वॾेरनि जे अॻियां मुंहिंजी पग खे मिटीअ में ॾिसण चाहीं थी त पोइ तूं भली वञ तूं पंहिंजे आशिक जे पोयां भली वञ पंहिंजे पीउ खे रुसाई ते अंधे कुआ में पिटी करे पोइ तूं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणी चाहीं न त बाबा भली वञ मां तोखे कोन रोकींदुसि भली तूं मूंखे रोड़ा खुदा कदे तूं रोवंदी जेके सिंध जूं न्याणियूं आहिनि न जेके पंहिंजे पीउ माउ खे रुलाए अॻिते वधंदियूं आहिनि न खुदा जो कसम कॾहिं बि सुख जो साह न निकिरंदियूं पंहिंजे सुख जो साह हा मां वञा थो हिकिड़े रस्ते ते मुंहिंजी पग अथई ऐं ॿिए रस्ते ते तुंहिंजे 5 ॾींहंनि जो प्यार अथई मुंहिंजी पग खे लताड़े पोइ तूं पंहिंजे आशिक जे पोयां वञ भली वञ मोहब्बत आहे तुंहिंजी पग जे ख़ातिर माड़ी हज़ारे मोहब्बत क़ुर्बान करे सघां बाबा सिंध जी का बि औरत पंहिंजे पीउ माउ जी इज़त खां वधीक का बि ख़ुशी नाहे सम्झंदी बाबा का बि ख़ुशी नाहे सम्झंदी मूंखे तुम्हारी उमेद आहे अम्मा मूंखे तो ते नाज़ आहे मूंखे फ़ख़्रु आहे तो ते अम्मा शेर खान आया नंढपण खां वठी परीअ खे चाहियो मां आहियां त इन हवेलीअ जो वारिस पर पंहिंजनि रिश्तनि नातनि लाइ ख़राब आहियां छो त मां परीअ ख़ातिर तुंहिंजे हर माण्हू सां जहिड़ा झगड़ा करे जेल हलियो हुयुसि अॼु 6 महीननि खां पोइ जेल खां आज़ाद थी मां पंहिंजे प्यार सां मिलण आयो आहियां परी नफरत में भी प्यार प्रीत सिक्के हुब्ब तुझे इनकार में भी इकरार है माशिक वो इश्क जो मुसाफिर आया जेके मोहब्बत में मिलल नफरत के भी इश्क जो राही बंदी मोहब्बत जो पुजारी थी वियो आया तू तो मुझो जुनून है जुनून पंहिंजो जुनून पाण वटि रख ऐं हितां हलियो वञ हल तुझी नफरत के भी मोहब्बत समझी वेठासी तुझे दर्द के भी दवा समझी वेठासी हिन दिल ते तुझो नाम लिखी वेठासी पर ही दिल तुझे दर जो परेदार थी वेठासी तुझे दीदार के भी जिंदगी समझी वेठासी जिद एनर्जी डाउन न कर जिद में माना हर दीवार के टाहे
करे छॾींदुसि मां उनखे मारे तुंहिंजी पेरनि में विझाईंदुसि जंहिंखे तूं पंहिंजो सम्झंदी आहे तुंहिंजे ख़ातिर मां दुनिया जे हर माण्हू सां छेड़ा करे जेल हली वियुसि तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में जेको ईंदो उहो टुकर टुकर थी वेंदो हा टुकर टुकर थी वेंदो Oh